माण्हुनि जो बंदोबस्त कई? जी बाबल भोतार, खंबदार अंब अहिड़ा माण्हू हथ कया आहिनि जो ॾींदा दुश्मन खे ॾंभ, असली दुश्मन खंब खंब थी वेंदा। मञो कमदार, तुंहिंजा हरमा जवान आहिनि, पर अॻियां बि चाकर खान अथई, उन्ही खे मारणो आहे। को आम माण्हू न आहे, ही न त तुंहिंजा हरमा पेरनि ते ज़ोर ॾियणी वारी। अड़े मजीदड़ा, अहिड़ा ई माण्हू हथ कया आहिनि। मूंखे माण्हू न खपनि, माण्हुनि जी सूरत में राकास खपनि, राकास जेके चाकर खान जे ॻोठ में घिड़ी उन जे सीने ते लत रखनि ऐं सीने ते गोलनि जो बस्ट वाहिन्स। जेकॾहिं ठुड़कू सुड़कू माण्हू कमदार मुंहिंजे साम्हूं आंदई न त पहिरीं गोली तोखे ठोकींदुसि, पोइ उन्हनि खे। बाबल साईं, अहिड़ा ई माण्हू आहिनि जहिड़ा तव्हां चाहियो था। पहिरीं उन्हनि खे ॾिसो, पोइ मुंहिंजी गीची में हथ विझो। किथे आहिनि माण्हू? घुराइनि। भोतार, मां माण्हुनि खे वठी थो छा, वठिया मिंट में वठी थो छा। तुंहिंजे सहारे मूं पंहिंजो घर छॾियो। हिते अचण खां पोइ मूंखे उहो कुर्ब नथो मिले जंहिंजो मूं अंदाज़ो लॻायो हो। सुबुह जो घरां निकितो आहीं, राति जो 12 वॻे घर आयो आहीं। सॼो ॾींहुं मां तुंहिंजी घरवारी जा ताना ॿुधंदी रहां थी। उन खां पोइ मूंखे अहसासु थियो त मूं घर छॾे वॾी ग़लती कई आहे। तो का बि ग़लती नाहे कई कोमल। जे प्यार मोहब्बत जो तूं अंदाज़ो हणी हिते पहुती आहीं न, वही प्यार मोहब्बत तोखे हिते मिलंदो। पर कोमल, उन जे लाइ तोखे कुछ वक्त सब्र करणो पवंदो। माहौल गरम आहे, उनखे थोड़ो थधो थियण ॾे। तो त वाइदो कयो हो त पूरो वक्त मूंसां गुज़ारींदे, ऐं हाणे तो वटि वक्त ई नाहे। मुंहिंजूं सभु मजबूरी तुंहिंजे साम्हूं आहिनि कोमल, पोइ अहिड़ा सवाल छो पई करी? सवाल त थींदा चाकर, जेके तूं कोमल सां वाइदा करे तूं उनखे हिते वठी आयो आहीं न, अहिड़ा कुछ वाइदा तो मूंसां बि कया हुआ। तू छो आई? हल पंहिंजे कमरे में, मां चां थो हल। कंहिंखे वक्त ॾींदी, मूंखे या हिनखे? सोरड़ी जो तुंहिंजे शान वटां न आहे। हली पंहिंजे कमरे में वे। जेकॾहिं तोखे हितां छिड़ब ॾेई मोकिलियां त छा इहो मुनासिब थींदो? कोमल, ही इहो ई रवैयो तोसां बि अख्तियार कंदो, पर उहो निकाह खां पोइ। छा ही सच चई वई आहे? न, अजाई बकवास करे वई है। अचो 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 अचो। बाबल भोतार, हिया जमाल ऐं कमाल, इन जी दहशत खां चङा भला ॾकंदा अथव। हाणे इन जमाल ऐं कमाल जी दहशत ॾिसणी पवंदी त ॾिसूं त ही केतिरी दहशत पकड़े सघनि था। जमाल, कमाल, मां चाहियां थो त अॼु खां वठी चाकर खान ऐं उन जे ॻोठ जो को बि माण्हू हिकिड़ो पल बि सुकून सां न वेहे। जीअं ई सिज ज़ाहिर थिए, उन्हनि ते ख़ौफ़ तारी थिए। छा तव्हां इहो कमु करे सघो था? अकबर खान, कमाल ऐं जमाल जे दहशत जो नमूनो अॼु ई राति असां तव्हांखे ॾसूं था। तव्हां पाण खे अकेलो न सम्झिजो, इन कम में तव्हांजी मुंहिंजा माण्हू बि मदद कंदा। तव्हांजे कंहिं बि हमराह जी असांखे मदद न घुर्जे। पर छो? छो त गद्दार तव्हांजे ई हमराहनि में मौजूदु आहे। तव्हां असांजे मथां इल्ज़ाम था हणो। कमाल, इहो सरासर अजायो इल्ज़ाम आहे। तव्हां मथां इल्ज़ाम न आया आहियो, पर गद्दार तव्हां में मौजूदु आहिनि। जेकर ईअं न हुजे हा न त रेस जे क़ैद मां को बि क़ैदी आज़ाद थी न वञे हा। बिल्कुलु गद्दार आहिनि, पर अञा ज़ाहिर न आहिनि थिया। जीअं ई इहे गद्दार ज़ाहिर थींदा त उन्हनि खे मौत जो मज़ो मां चखाईंदुसि। जेसि ताईं उहे गद्दार ज़ाहिर थियनि न, तेसीं हू असांजो सिर खणी छॾींदा। इन करे असां पंहिंजा सभु कम राज़दारीअ सां कंदासीं। तव्हां मुकमल तौर ते आज़ाद आहियो, पर मूंखे चाकर खान हर हाल में पंहिंजे कदमनि ते झुकियल खपे। उहो ज़िंदा था झुकायोसि या लाश जी सूरत में, इहो तव्हांजो कमु आहे। तमामु जल्द तव्हांखे इहो कमु असां करे ॾेखारींदासीं। तव्हांखे जंहिं शइ जी बि ज़रूरत हुजे न, तव्हां कमदार खे चई छॾींदा, तव्हांखे पेश थी मिले। छोटो जेकर तव्हां चाहियो था त मां पंहिंजा हथ कंहिंजे रत सां न रंगियां त इन रूंडे खे घुराए तूं सम्झाईंसि। छा सम्झायां रूंडे खे? हा, ऐं छा सम्झंदो रूंडो?
जेकॾहिं रूंडो न सम्झंदो त उनजी निड़ीअ ते लत ॾेई सम्झाईंदुसि। असुलु कमु इहो हाशिमारनि जो आहे। मां त चवंदुसि पहिरियां हाशिमारनि खे घुरायो, उन्हनि खे सम्झायो। जेकर उहो सम्झी वञनि था त ठीकु आहे, न त पोइ रूंडे मथां ज़ोर वधायो। यार वर्ष मां त चाहींदुसि त सौट जी शादी थी चुकी आहे, हाणे हुन रिश्ते तां तो खणी वञे त भलो अथसि। छोटो हिन रिश्ते तां कॾहिं बि हथ कोन खणंदुसि। सौट ॾिस सिद्ध चङो न आहे, सम्झ ॻाल्हि खे यार। छोटो ही ज़िद न, पर मुंहिंजी गैरत जो मसइलो आहे, गैरत जो। अरे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए मूंखे, कहिड़ो तुंहिंजो न छोकिरी सां निकाह केला जो खणी गैरत जो मसइलो ठाहियो अथई? हा, हू मुंहिंजे नाले सां जुड़जी विनवाह खाई चुकी आहे सोट। हाणे कंहिं ॿिए जे नाले सां जुड़जी ऐं विनवाह में वेही, इहो थियण मां कॾहिं बि कोन ईंदुसि। जेकॾहिं हू ॻाल्हियुनि में नथा अचनि त पोइ मुराद इहो तव्हांखे लाश मिलंदो सोट, लाश। केरु सम्झाए हिनखे, केरु सम्झाए हिनखे त हे पाण सां गॾु असांजे लाइ बि मसइला पैदा कंदो। ॾिस ॾिस, सुबुह जो सवेर उथी पराठा पचाए चांहि तयारु करे अदा जाबिर जी असां ख़िदमत पे था कयूं, उनखे मानियूं बि था खारायूं। पोइ बि जाबर चए थो त असां त कंहिं कम जे ई न आहियूं, असां त टुकर ते चटी आहियूं। हा, कीअं? असां कुझु ॾींहंनि में घर छॾींदासीं। न न, असां तव्हांखे घर छॾणु कोन ॾींदासीं। न तव्हां घर छॾे वेंदो त पोइ त असां यतीम थी वेंदासीं, बेसहारा थी वेंदासीं। तूं तव्हां जेको बचाए वठियो असांखे। कोन था वञूं, इते ई आहियूं। हितां वेंदासीं त पोइ किथां वेंदासीं? वापसि ॻोठ हलंदासीं। ॻोठ न वञिजो, उते चाकर खान तव्हांजे लाइ का त कुहाड़ा तिखा करे वेठो आहे, मारे न विझेव। 2-3 दरियूं चाकर जे पोयां हथ धोई पयूं आहिनि। 2-3 ॾींहंनि में ॾिसंदे त चाकर मुअल हूंदो। घबर तुम्हारी ॻाल्हि सही आहे, चाकर मोह त वरी उते ॿियो 3 साल में वेंदो, पर तोखे ॻोठ अचणु कोन ॾींदासीं। पंहिंजे ॻोठ खां असां हिते ख़ुशि आहियूं। अदा जाबर अॼु सही थी चए, हो ॻोठ वारी जॻह खपायो, हिते जी पासे में असांजी जॻह वठो। केॾी महिल ॾींहुं असांजे घर में, केॾी महिल असां अदी जे घर में, तूं बि असां वटि, असां तो वटि, मसइलो ई न। अड़े रे, वॾी कुतियारी ॼाड़ी थोड़ी, बस ई कोन थो करे, ॼण ट्रैक्टर शुरू थी वियो। छो मां पंहिंजो घर खपायां? पहिरीं ॻाल्हि त उन घर ते सांवल जो कब्ज़ो आहे। चाकर खान जे चवण ते मुंहिंजे घर ते वेठो आहे। सुथरो ॾींदो मूंखे ईअं? हो घर मूंखे मिले बि थो, मां हो खपाए अची हिते वियां। हूअं थोरो मथे में सूर, वधीक तव्हां हिते विझी छॾियो। निभागा सोटरा जी ही हा कंदो या हिन जी ख़बर इते ई ठाहींदासीं। वड़े तारा, गोल तारा, हाँ? रूड़ा तारा त हाणे तुंहिंजा निकिरंदा, छो त सॼी ज़िंदगी तूं वड़े तारा गोल तारा कंदो रहियो आहीं न। हाणे तोखे असां अछा तारा, कारा तारा, ॾींहं जा तारा, राति जा तारा सभु ॾेखारींदासीं। ज़बरदस्ती आहे छा? कहिड़ियूं ॻाल्हियूं वेठा था कयो? बाबा जॾहिं मां रिश्तो करणु ई नथो चाहियां त पोइ ज़बरदस्ती मुंहिंजी नियाणी सां शादी कंदो छा? हा, इज़त सां न ॾींदे त ज़बरदस्ती निकाह विझंदोमांसि, जीअं सिक्कू जी भेण सां निकाह विधोमि। पुट हू सिक्कू हो, मां रूडो हाँ, रूडो हो नांग। नांगा ही तोड़े, हाँ नांगा ही न तूं। हेॾे अख पट साम्हूं ॾिस सांवल खान बीठो अथई, ऐं मां उहो जोगी हाँ जेको पंहिंजी मुरलीअ जी लहर ते तो जहिड़े नांगनि खे झुमिर हणाईंदो। ॿुधाए रूंडा, चोरी जो संग ॾींदे या न? हा छो न ॾींदुसि, पर उन जे लाइ हिकिड़ो शर्त आहे मुंहिंजो। बंक कहिड़ो शर्त? शर्त इहा त हैदर पंहिंजी पहिरीं ज़ाल खे तलाक ॾींदो। तलाक बि कोन ॾींदुसि ऐं तुंहिंजी छोरीअ सां निकाह कंदुसि। जेकॾहिं तो पंहिंजी छोरीअ जो निकाह मुराद सां कयो त मुराद खे पूरो करे छॾींदुसि। रूंडा हिकु ॻाल्हि त पंहिंजे पल्ले ॿधी छॾ, तुंहिंजी जी छोरीअ जो निकाह ॿिए हंधि थियण त असां कोन ॾींदासीं। जेकॾहिं हुनजो निकाह थियो त सौट हैदर सां थींदो, न त सॼी ज़िंदगी तुंहिंजे घर में वेही पंहिंजो अछो मथो कंदी। ठीकु आहे, अचिजो करे वञिजो निकाह, मां तव्हांखे कोन थो रोकियां, अचिजो। सोट राति सुकून सां गुज़री वई। मूं सोचियो न हुयो त इहा राति एतिरी पुरसुकून गुज़रंदी। सोट अंदाज़ो मुंहिंजो बि इहो ई हो,
त अकबर खान को न को ॿारनि ज़रूर ॿारींदो। सोट ख़ामोश तो कोन विहंदो, वार त ज़रूर कंदो, भरपूर वार कंदो, पर कॾहिं ऐं कीअं कंदो असांखे सिर्फ़ इन ॻाल्हि जो अंदाज़ो लॻाइणो आहे। सोट इन वक़्तु उहो जेको बि वार कंदो न, उहो वार हुनजो भरपूर हूंदो। सोट भला हिकु ॿी सलाह त ॾे। जेका पुछो सोट। छोकिरी सां निकाह करे छॾिया या इन मसइले जे हल थियण ताईं इंतज़ारु कया? सोट मां त चवां थो निकाह में जल्दबाज़ी न करियो। असां ऐं अकबर खान जे विच में आख़िरी हल त ॻाल्हियूं ई आहिनि। न सोट, मूंखे नथो लॻे त असांजे विच में हाणे ॻाल्हियुनि जे वसीले ठाह थी सघे थो। हाणे या दुश्मनी या मुंहिंजे या त वरी अकबर खान जे मौत ते ख़तमु थी थिए। सोट मालिक साईं तव्हांजे सिर ॾांहुं ख़ैर करे, पर जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे न त पोइ अकबर खान खे ई पूरो करे था छॾियूं। सोट मां नथो चाहियां त अकबर खान जी मौत जो कारण असां बणिजो। जेकॾहिं हू मुड़ी वञे त बहितर आहे। सोट हुनजी इज़त ऐं गैरत जो मसइलो आहे, हू तव्हांखे माराइण जी पूरी कोशिशि कंदो। सोट इन करे चाहियां थो त इजाज़त ॾियो त मां हुनजो बिलो करियां। न सोट, फ़िलहाल न, वो वक़्तु अचण ॾे, पोइ तोखे ॿुधाईंदुसि त अकबर खान खे पूरो करे छॾ। बाबा बाबा हाणे पाणी तार थी चुको आहे ऐं सोचण जो बि वक़्तु गुज़री वियो। बसि हाणे देरि न कयो, खीसे खे रुगो धरो कयो, छोकिरीअ जो निकाह विझी ऐं हितां वठी हलिया वञो। यार बाबा हिन दुबे जो निकाह मूंसां कराईंदे छा? अधी पई चए त मुंहिंजो जनाज़ो निकिरंदो, पर मां हिन ॾमर सां शादी न कंदसि। तूं पंहिंजे पीउ वांगुरु शैतानगी न कर। छोकिरीअ खे असां पाण ई राज़ी कंदासीं। बापो बि ॻाल्हाईंदुसि ऐं पुफी बि सम्झाईंदसि। असां हुन जा दुश्मन न आहियूं ऐं मुराद बि हुनखे ख़ुशि रखंदो। अरे ॿुध ढगा, अधीअ खे ख़ुशि रखंदे न। लानत पोइ एतिरो हुजाए तो नथी, ठोशो हणी ॾाठ न बणी हुजाए। यार मुराद, असां ॿई हिक ॿिए जा दोस्त हूं, पादर बि गॾु खाधा हुआसीं न, दिलि में छो थो करी? हाँ अरे बाबा हाणे बसि कयो, विच में न ॻाल्हायो, असां वॾनि खे ॻाल्हाइण ॾियो। टूंडा, पूरा 5 लख तुंहिंजी अमानत मूं वटि पई आहे। पहिरें निकाह थींदो, पोइ 5 लख तुंहिंजे तरीअ ते रखंदुसि। अड़े तारा, गोल तारा, ॾाढो सी सियाणो थी वियो। निकाह करे हलिया वञो, पोइ मां वेठो ते फेरा टूं ॾियां। सुञाणा थो पुट, सुञाणा थो। असांजी ज़ामिन अधी आहे। यार मामा, अम्मा अम्मा त ज़ामिन पवंदी, पर अम्मा जो ज़ामिन केरु पवंदो? ऐं बसि घणो ठाऊं को नथी। हारूंडा ॿुधा हाणे छा थो चवीं? पर हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, इहो कमु चुपचाप में कयो, कंहिंखे बि ख़बर न पए। जेकॾहिं हिन सामल खे ख़बर पई, पहिरीं त तुंहिंजे हिन दुबे खे ॿधी खणी ईंदो। सामल खे मुंहुं ॾेई वठंदासीं। शेरल पुट रूडो सही थो चवे त ख़ामोशीअ सां कमु कढी हितां हलिया हलूं। कमाल तो छा सोचियो आहे त चाकर खान जे ॻोठ ते हमिलो करे हली ॻोठ खे सभिनी खे ख़ौफ़ज़दा कजे या सिधो हली चाकर खान मथां हमिलो कजे? यार जमाल, चाकर खान जे ॻोठ जे मथां हमिलो करण खां पहिरियां इहो सोच, असांजे पहुचण खां अॻु में उहो होशियार थी वेंदा ऐं असांखे ॿीहर हमले करण जो मौक़ो ई कोन मिलंदो। होशियार त हिनमहिल बि चाकर खान हूंदो, छो जो हुन अकबर खान जी छोकिरी खे जो भॼायो आहे। ऐं चाकर खान कॾहिं बि लापरवाही खां कमु कोन वठंदो। जेकॾहिं असां चाकर खान जे ॻोठ सिधा हथियार खणी वियासीं न, ॿई मारिया वेंदासीं। कमाल, असांखे चाकर खान जे वेझो वञिणो ई पवंदो ऐं तॾहिं हुनखे मारण में कामयाबु थींदासीं। जमल, छा करणु घुरिजे ॿुधाए? छा असां चाकर खान जे वेझो पहुची सघंदासीं? कमाल, तूं बि सोच ऐं मां बि सोचां त जीअं असां चाकर खान जा दोस्त बि थी वञूं ऐं हुनजे वेझड़ो बि अची वञूं ऐं जीअं हुनजे ॻोठ में दाख़िल थी हुनजा पेर कढी वठूं। चाकर खान वॾो होशियारु माण्हू आहे, हू यकदमि असां ते भरोसो कोन कंदो। अहिड़ो कमु करे ॾेखारियूं जो हुनजो असांजे मथां एतमाद थिए। हा कमाल, सोचणो ई पवंदो, कुझु न कुझु करिणो त पवंदो ऐं चाकर खान जे वेझो वञण लाइ कुझु न कुझु त करिणो पवंदो। कोमल, कोमल, मां चाहियां थो त
हाणे असांजो निकाह थियणु घुरिजे। चाकर तूं इश्क जो इम्तिहान वरितो ऐं उनमें मां पूरी लथसि। हाणे हिकु इम्तिहान तोखे बि ॾियणो पवंदो। हुकुम कर कोमल, मां हाज़िर आहियां। कहिड़ो इम्तिहान ॾियणो आहे मूंखे? मां चाहियां थी त मुंहिंजे निकाह में अम्मा ऐं बाबा हुजनि। इहो त नामुमकिन आहे। आशिक़ चवंदा ई हुनखे आहिनि जेको नामुमकिन खे मुमकिन बणाईंदो आहे। कोमल, ईअं त साल गुज़री वेंदा, पर तुंहिंजो पीउ राज़ी कोन थींदो। त पोइ असांखे इंतज़ारु करणु घुरिजे। बाबा जे राज़ी थियण ताईं इंतज़ारु। तुंहिंजो पीउ मुंहिंजे रत जो प्यासो आहे कोमल, हू मूंसां ॻाल्हियूं कीअं कंदो? बाबा खे मञाइणु मुश्किल ज़रूरु आहे, नामुमकिन न आहे। चाकर तूं कोशिश कंदे त हू राज़ी थी वेंदो। कोमल, ही त मूंखां तूं अजायो इम्तिहान थी वठी। चाकर मां नथी चाहियां त मां उन शख़्स सां शादी करियां जेको मुंहिंजे पीउ जे रत जो प्यासो हुजे या मुंहिंजो पीउ उनखे मारणु चाहींदो हुजे। उन करे इन दुश्मनी जी दीवार खे ख़तमु कर, पोइ तुंहिंजो ऐं मुंहिंजो निकाह थी सघे थो। जेकॾहिं तूं मूंसां मोहबत करीं थो त इन इश्क जे इम्तिहान में ज़रूरु कामयाबु थींदे। अरे हाशिम, मूंखे तव्हां अहिड़ी कॾहिं बि उमेद न हुई त तूं पंहिंजे ॻोठ मां हिते असांजे ॻोठ अची एॾो वॾो कतु कंदे। हा सवाल मूं को बि गंद नाहे कयो। उहा मुंहिंजे भेण जी न्याणी आहे। मां चाहियां थो त हूअ बाक़ी ज़िंदगी ख़ुशि गुज़ारे। जेकॾहिं न्याणियुनि जे ख़ुशियुनि जो सोचणु गुनाह आहे त इहो गुनाह मूं कयो आहे। अरे रे, सॼे राज भाग जे साम्हूं फ़ैसिलो थी चुको आहे। उन फ़ैसिले में तूं बि आहे ऐं उन फ़ैसिले में तुम्हारी भाणे जी मुंहिंजी सौट जे नाले थी चुकी आहे, उनजे नाव जी वनवा बि खाई चुकी आहे। इहा ख़बर तोखे न आहे? तुंहिंजे सोट हिदत जी शादी थियल आहे, सो बि बदे में ज़बरदस्ती तव्हां निकाह कयो। हाणे तव्हां ॿीहर असां सां ज़बरदस्ती करणु चाहियो था। इहो करणु मां न ॾींदुसि। तूं रोकींदे? हा, असांखे तूं रोकींदे? यादि रख हाशिम, मुंहिंजो सौट नी ज़िद तां लहे नथो, न इन ॻाल्हि खे छॾे थो, हो कोन मुड़ंदो। जेकॾहिं इन छोकिरी जी शादी तो पंहिंजे पुट सां कराई त पोइ हैदर या असांजे हथों तुंहिंजे पुट खे बि केरु कोन बचाए सघंदो ऐं पोइ जेको नुक़सानु थींदो उनजो तूं पाण ज़िम्मेवार हूंदे। इन करे वरी बि चवां थो त सोचे सम्झी क़दम खणजांइ। मुंहिंजो कमु हो तोखे ख़तरे खां आगाह करणु। हाणे जेकॾहिं को बि नुक़सानु थिए थो त उनजो ज़िम्मेवार तूं पाण हूंदे। निकुर निकुर था। पुट, रूंडे वारनि त संग खां जवाबु ॾेई छॾियो आहे। इन मां तूं सम्झी सघीं थो हू तोखे माराइण था चाहिनि। पुट, जेकॾहिं तूं इन छोकिरीअ जे पोयां भॼंदो रहंदे न त सावल वारा ज़रे जो बि रहम तो ते न कंदा। अमा सोनी जो निकाह हाणे मुराद सां करणु चाहिनि था। इहो निभागो रूंडो कंहिंखे बि संग कोन ॾींदो। इहो त सभिनी खे बेवकूफ़ बनाईंदो थो वठे। इहा त रुंडे जी पुराणी आदत आहे बाबा। बाबा, तोखे त जॾहिं ख़बर आहे त इहो शैतान माण्हू आहे, पोइ असां हुननि जे ॻाल्हियुनि में छो अचूं? बाबा, मूं त सोनीअ खे चाहियो आहे। मञूं था पुट त तूं छोकिरीअ खे चाहियो आहे ऐं हूअ बि तोखे चाहे थी, पर हिन जो पीउ नथो चाहे त तव्हां ॿिन्ही जी शादी थिए। बाबा, रूंडो आहे लालची। रूंडे खे न जिथे टका मिलिया उते वञी संग ॾींदो। पुट, जेकॾहिं तूं लालची इंसान वटि फासी वए न त सॼी उमिरि तोखे फुरींदो रहंदो। असां मिसकीन माण्हू आहियूं, असां रूंडे जो वात कॾहिं बि कोन भरे सघंदासीं। इन करे तूं सोनीअ खे विसारे छॾ। असां ॿिए हंधों तुंहिंजे रिश्ते जी ॻोल्हा कयूं था। अमा, मूंखे सोनी जो लाचार हुयो, हली वियासीं ऐं हुनजो पीउ नथो मञे त मूं मथां मयार लही वई। हाणे जेकॾहिं सोनी पंहिंजे पीउ रूंडे खे राज़ी करे थी त मां सोनी सां निकाह ज़रूरु कंदुसि। बाबा साईं, सांवल हर कंहिंखे वते थो तबाई। जेसी ताईं इनखे कुटे तसे डंडा हणी इनजे दिमाग़ मां रत न कढबो न बाबा, तेसी ताईं इहो न मुड़ंदो। झेड़े करण जी का बि ज़रूरत न आहे। बाबा साईं, ये सांवल वारा गिची में पौंदा था वञनि। अजीब ॾाढ मुड़सी आहे। तोखे थो चवे त तूं पंहिंजी भेण सां मिटी न कर, अञा इन माण्हू खे छॾे ॾियूं।
घो ॾेई मारियूंसि न। तूं अञा असांखे रंजाई वेठो हुज बाबा साईं। घणी वाह वाह न कयो। राति जे पेट में चुपचाप में निकाह करे ॻोठ हलिया हलंदासीं। उते आयो न त पोइ उनखे ॿुधाईंदासीं। असां त चऊं था त चुप चुपात में निकाह थिए ऐं निकिरी हलिया वञे, पर इहो रूंडो सॼे ॻोठ में ढंढोरो पिटींदो। घर हलूं था, उते रूंडे यदि सां बि सलाह कयूं था ऐं छोकिरीअ जे मथे ते हथ बि घुमायूं। सभई राज़ी थी था पवनि त पोइ राति जे पेट में निकाह विझी हलिया हलंदासीं। ठीकु आहे बाबा साईं, घर हलो, ॾिसूं त रूंडो छा थो करे। कमदार, जमाल वारा सही चई विया आहिनि। असां में को गद्दार आहे। बाबा साईं, इहो गद्दार केरु थी सघे थो? वो तूं बि थी सघे थो। न बाबा साईं, मां गद्दार कोन थो थी सघां। हूं त तव्हांजो निमक खाधो आहे, कसम आहे भाभी मरिया तुंहिंजो। तॾहिं त निमक हरामी करें पियो। ॿुधाए त मुराद वारनि खे हितां कीअं छॾाए विया? न बाबल भोतार, मां निमक हरामी कोन थो कयां। गद्दार को हूंदो ऐं ज़रूरु हूंदो। मां गद्दार आहियां, कसम आहे बाबे मरिया तुंहिंजो। जेकॾहिं तूं गद्दार न आहीं ऐं तूं पंहिंजे ज़मीर जो सौदो नाहे कयो त 2 ॾींहंनि में मूंखे गद्दार ॻोल्हे ॾे। जेकॾहिं गद्दार कोन ॻोल्ही न त मां सम्झंदुसि त तूं ई गद्दार आहीं। यार सुराब, रेस त मुंहिंजा कम ई लाहे छॾिया। कमदार, रेस सही चई वियो आहे। असां मां को त गद्दार हूंदो न। गद्दार खां सवा असांजे ॻोठे में कीअं दाख़िल थिया ऐं उन्हनि खे आज़ादु कराए विया? यार सुराब, पोइ त यार इन गद्दार खे ॻोल्हण जी कोशिशि कयूं। जेकॾहिं इहो असां गद्दार न ॻोल्हे सघियासीं न, रेस त बाबा मुंहिंजा नट ऐं बुल्ट सफ़ा ढरा करे छॾींदो। कसम आहे भाभी मरिया तुंहिंजो। मूंखे इन गुलण जे मथां शक थो पवई। गुलण? अरे अचो मूंसां, अॼु जूं टंगूं ॿाहूं भञी माज़ूर करे थो विहारियांसि। जेकॾहिं मां ईअं न कयो न त मुंहिंजो नालो मटाए छॾिजांइ। कसम आहे भाभी मरिया तुंहिंजो। अचु। जबर तो जेको कुझु सोचियो हुयो न, सभु कुझु हुनजे उबतड़ थींदो थो वञे। तुंहिंजो मक़सदु इहो आहे त अकबर खान चाकर खान जे अॻियां लाचार ऐं बेवस बणिजी वियो आहे। सभिनी इहो ई सोचियो हो त चाकर खान जे पूरे ॻोठ खे अकबर खान बाहि ॾेई छॾींदो ऐं हू सिर्फ़ु सखड़ियूं धमकियूं ॾेई वापसि मोटी विया। करम खान हाणे इन बड़ंदर बाहि जे मथां पेट्रोल हे जाबर खान छटींदो। छा मक़सदु आहे तुंहिंजो? मुंहिंजो मक़सदु इहो आहे त राति पंहिंजा हमराह वठी आ चाकर खान जे ॻोठ जे मथां था हली हमिलो कयूं। पाण ई बाहि बड़की पंदी। तूं छा थो सम्झी त चाकर खान वारा सुकून ई न सुतल आहिनि? तो जेका पहिरियों ग़लती कई न, साॻी ग़लती करण थो वञी जाबिर। मां पहिरीं पंहिंजे सौट सिकूअ ते भरोसो कयो, उन जे करे मां धोखो खाधो। हाणे धोखो कोन खाईंदुसि। खणी जो अकबर खान मोटी आयो आहे, पर हू माठ करे कोन वेहंदो। उन जे करे उन्हनि जी दुश्मनी जे विच में न अच। करम खान तो ख़बर आहे त मां घर खां बेघर थी वियो आहियां। मूंखे हाणे सुकून जी निंड नथी अचे जेसीं ताईं चाकर खान खे मारींदुसि न। अकबर खान जी इज़त में हथ विधा अथसि। चाकर खान ज़रूरु मरंदो। उन जे करे कुझु ॾींहंनि लाइ तोखे इंतज़ारु सब्र करिणो पवंदो जाबिर। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।